ॻोठ वहीद चांडियो काज़ी अहमद शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट के सॾ ते शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट के मरकज़ी सीनियर नायब सदर नबी बख्श खोसो पीपल्स एम्प्लॉइज़ यूनियन अगवान जमशेद अहमद उनड़ ग़ुलाम हुसैन बालादी खमीसो खान शेख ग़ुलाम हुसैन शेख ॿियनि जी अगवानी में मुलाज़मन के सॾ ते लोकल गवर्नमेंट के मुलाज़मन के पगारूं न मिलण ऐं सेक्रेटरी फिनांस पारां OZT शेयर जारी न करण ख़िलाफ़ टाउन कमेटी ऑफिस का तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काज़ी अहमद के टाउन चेयरमैन पारां काज़ी अहमद के मुलाज़मन जूं पगारूं जारी करे छॾियूं आहिनि, पर अफ़सोस जो सिंध हुकूमत रुगो खोखला ऐलान करे उन्हनि ते अमल नथी कराए सघे। CM सिंध जे हुकुम खे भी सेक्रेटरी फिनांस नथो मञे, उहो अफ़सोस जोॻो अमल आहे। इन चयो त सॼी सिंध जी लोकल गवर्नमेंट जे लखें मुलाज़मन जूं ईद एडवांस पगारूं न थियूं त ईद खां वठी कम छॾे हड़ताल सां गॾु CM सिंध जे अबाणे ॻोठ वाहुड़ में सैयद मुराद अली शाह जे बंगले जो घेराव करे धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जी मंता ताईं जारी रहंदो। गवर्नमेंट एम्प्लॉइज़ फेडरेशन सिंध जे सॾ ते सॼे सिंध में लोकल गवर्नमेंट जे मुलाज़मन जूं पगारूं जारी न थी सघियूं। उन्हनि जे सॾ ते असां काज़ी अहमद पीपल्स एम्प्लॉइज़ यूनियन टाउन कमेटी काज़ी अहमद ऐं शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ फेडरेशन सिंध जे सॾ ते असांजे काज़ी अहमद जूं पगारूं त थी चुकियूं आहिनि, असांजे चेयरमैन साहब करे छॾियूं आहिनि। बदकिस्मती सां सॼे सिंध में सेक्रेटरी फाइनेंस जेका असांजी OZT शेयर ईंदी आहे, जेका पगारनि जे मद में पैसा ईंदा आहिनि, सॼे सिंध में अॼु ताईं उहे पैसा रिलीज़ जारी न थी सघी आहे। उनजे करे सॼे सिंध जे असां वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह ऐं वज़ीर बल्दियात साईं नासिर शाह खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजे बल्दियात खाते जेके मुलाज़िम टाउन कमेटी ऐं या म्यूनसिपल कमेटी या कारपोरेशन सभिनी मुलाज़िमनि खे ईद जूं